मां त पाण वटि वक़्तु तमामु थोरो आहे। हाणे चनेसर खे मारे पाण खे शादी करणु घुरिजे। ए मसाद ए मौजो बि दिलि ईअं ई थी चए, पर हिन मोए चनेसर खे मारण में ख़बर न आहे कॾहिं कामयाबु थींदासीं। पर हिन खां अॻु हिन शर्मिली खे पूरो करिणो आहे। ए उन ॾींहुं तकड़ कई, थोरो आराम सां अची हा त उन ॾींहुं सुजाग थोरी थी आहे। मासा त इन रन खे त मारणु सवलो आहे, तूं रुगो चनेसर खे मारण जो बंदोबस्तु कर। ए मासा त आउं कोशिशि त करियां पई, पर मूंखे भुल कीअं नथो मिले। भुल हाणे देरि न कर, मूंखां इंतज़ारु नथो थिए। ये हालत तो मौजीब आहे मासा त, गुज़ारो कर। इन रन खे त हाणे आउं कोन छॾींदुसि। ए ठीकु आहे, तूं हिन रन खे त अची मार, पोइ हिन चनेसर खे बि ॾिसंदासीं। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।